अस्सलाम वालेकुम दोस्तो, हक़ मौजूद सदाबाद हुजो। हीअ असांजो रूमी गोट फार्म आहे। ही हितां खां ॿकरियूं लहंदियूं आहिनि ऐं सिधो अची हिन वाड़ीअ में सुबुह जे टाइम ते टारी चरंदियूं आहिनि। हीअ वाड़ी आहे असांजी जंहिंखे चौतरफ़ लकड़नि सां असां ठाहियो आहे ऐं मथे असां जेके सरनि जा काना आहिनि उन काना असां ॾिना आहिनि ऐं उनजे मथां थर्मोपोल शीटूं बि असां हयूं आहिनि त जीअं गर्मी जेका आहे सा उहा ॿकरियुनि ताईं जेका आहे सा उनखे परेशान न करे। हींअर त सियारे जी मुद आहे ऐं ॿकरियूं हींअर ॿॿुर जी टारी चरी रहियूं आहिनि। असां माण्हुनि खे इहा ॻाल्हि सम्झ में अचणु खपे त पंहिंजे कारोबार जहिड़ी का ॿी नेमत आहे ई कोन। तव्हां पंहिंजो कारोबार करियो ऐं ही असां 50 ॿकरियूं वठी आया हुआसीं अॼु खां 2 महीना अॻु में। नंढड़ियूं पठूं हुयूं। हिन में उहे ॿकरियूं बि आहिनि जेके असां के 15,000 रुपए में वरितियूं, के 16,000 में वरितियूं, के वरी सुठी लेवल जूं हुयूं त उहे असां 25,000 जूं बि वरितियूं। माना वॾियूं हुयूं, सुठियूं त सभई आहिनि, जानवर सभई सुठा आहिनि, को बि जानवर ख़राबु न थींदो आहे। सभई हीअ असांजूं ॿकरियूं असांजी रोज़ी आहिनि। तंहिं करे सभई असां मिक्स उहो जेको आहे सो आंदो हुयो। हर तरह जो जेको नसुलु आहे उहो हिन में कामोरियूं बि आहिनि, के सिंधी ॿकरियूं बि आहिनि ऐं टापरियूं बि आहिनि। मतिलबु त हर तरह जी ॿकरी हिन में मौजूदु आहे। त ही ॿकरियूं जेके आहिनि असां ख़रीद करे आया हुआसीं ऐं उनखे 2-2.5 महीना 2-2.25 महीना मस थींदा मूंखे जेतिरो यादि थो पवे। त हाणे ही जवान थी चुकियूं आहिनि। 2 महीननि अंदरि असां हिननि खे भरपूर चारो ॾिनो आहे। यानी राति जो मथे शेड ते हिननि जे लाइ चारो हूंदो आहे ऐं हींअर टारी पियूं खाइनि। टारी खाई बसि कंदियूं, वरी 2 कलाक खनि तरसी, उनखां पोइ वरी असीं हिननि खे ॾींदासीं, वरी ॿियो चारो ॾींदासीं। यानी 3 खां 4 दफ़ा हिननि खे चारो असीं ॾींदा आहियूं। यादि रखणु खपे त ॿकरी 5 खां 8 किलो ताईं रोज़ाना चारो खाईंदी आहे। इहो असांखे ज़हन में रखणु खपे। ऐं ॿियो ॿकरी जी पालनाज जे लाइ इहो इंतिहाई ज़रूरी आहे त हिकु त हुनजो चारो बहितरीनु हुजे ऐं ॿियो हुनजी वैक्सीन वक़्त ते थिए। असां हिननि जी वैक्सीन कराए छॾी आहे। ही नंढिड़ो फर ॼाओ आहे। राति ॿकरी 2 फर ॾिना आहिनि। हीअ ॿकरी असां तक़रीबन 25,000 में वठी आया हुआसीं 2 महीना अॻु में ऐं हीअ ढुकी हुई जंहिं 2 फर ॾिना आहिनि। मां ॾिसो पिया त हीअ नंढिड़ा फर ऐं हिन जो तमामु वॾो एहतियात करिणो पवे थो। हीअ असांजे वर्कशॉप जो कमु मुकमिल थियण वारो आहे। उनजो ग्राउंड हींअर प्लस्तर थिए पियो ऐं उनजा पिलर वग़ैरह थी विया आहिनि, छित वग़ैरह थी वई आहे। इहे सभई जेके मामला आहिनि उहे असां कंप्लीट करे वरिता आहिनि। बाक़ी अव्हां ॾिसी रहिया आहियो त हीअ सोलर पैनल उनजे मथां असां रखियो आहे जीअं स्पेस खे कीअं यूटिलाइज़ कजे। इहा बि हिकिड़ी क़िस्म जी तमामु वॾी आर्ट आहे त तव्हां वर्कशॉप जे मथां सोलर रखे छॾियो। हीअ असांजो शेड आहे जेको अॻु में तव्हां वीडियोज़ में ॾिसी चुका आहियो। राति जो ॿकरियूं हिन में अंदरि बीहंदियूं आहिनि छाकाणि त सख़्तु सियारो आहे। इहे जेके खिड़कियूं आहिनि इन्हनि खिड़कियुनि खे अंदरां असां पर्दा ॾेई छॾिया आहिनि ऐं साम्हूं इहा ऑफिस आहे जंहिंखे बि प्लस्तर थी चुको आहे। ॿाहिरां इन जो कमु मुकमिल थी चुको आहे। हीअ खिड़कियुनि जे अंदरां पर्दा ॾिनल आहिनि। मथां मां छित ॾिसो पिया त थर्मोपोल जी शीटुनि जे मथां असां पर्दा ॾेई वरी उन्हनि खे असां उते मज़बूत करे छॾियो आहे। ऐं हीअ असांजो सोलर पैनल आहे। ॿकरियुनि जे लाइ इंतिहाई ज़रूरी आहे त तव्हां वटि वण हुजनि ऐं उनखे गर्मी ऐं सर्दीअ खां बचाइजे ऐं तव्हां वटि हिकिड़ो बाक़ाइदे जदीद अंदाज़ हुजे पालना जो। हीअ ॾिसो वाड़ी कीअं ठहियलु आहे। इन तरह सां उनजी वाड़ी ठाहिबी। हेठि लकड़नि जो चोतरफ़ उनखे लकड़नि जी फ्रेम टाइप इहा तव्हां ॾिसो पिया त दीवार ॾिबी त जीअं ॿकरियूं ॿाहिरि न वञनि। असां अंदरि वारी बहारी आहे। हाणे इहा वारी जेका अंदरि असां उछलाई आहे उहा तव्हांजे लाइ नई ॻाल्हि हूंदी। असां हिकिड़ो तजुर्बो करे रहिया आहियूं त इन वारी ते ॿकरियूं पेशाब ऐं फोलियूं लाहींदियूं ऐं उनखां पोइ असां हिनखे मिक्स कंदा रहंदासीं ऐं पोइ हिकिड़ो बहितरीनु भाण ठही पवंदो जेको वरी असां ॿकरियुनि जे गाह ऐं चारे जे लाइ जेको आहे सो उहो असां ज़मीन में छटींदासीं त असांखे हिकिड़ो बहितरीनु भाण बि मिली पवंदो। नतीजे में असां महांगे DAP खां बची पवंदासीं। हीअ फार्म हाउस जे ॿाहिरां बिल्कुलु गॾो गॾु जेको कोट आहे इहे असां वण पोखिया आहिनि। उनजी चकियूं वठी आया हुआसीं ऐं जंहिंमें ॿेर जूं चकियूं आहिनि, अमलतास जूं चकियूं आहिनि, निम जूं चकियूं आहिनि, जंहिंमें तव्हांखे ॿिया जेके मुख़्तलिफ़ वण आहिनि उहे वणनि जूं चकियूं अव्हांखे मिलंदियूं। पिपल जा वण आहिनि हिन में ऐं टाली जा वण आहिनि। ही निमूं आहिनि, निमुनि जी असां सॼी क़तार हणी छॾी आहे। त
त जीअं भरपूर नमूने सां छांव मिली सघे। असां खजियूं बि लॻायूं आहिनि, ई खजियुनि जी कतार मां ॾिसो पिया त तव्हां हिकु ई वक़्तु असां सदाईं इन में फाथल रहिया आहियूं। हीअ बरसीन तयारु आहे असांजी, बसि 2-4 ॾींहंनि खां पोइ हिन में ॾाटो पवंदो। असां हमेशह इहो कयो आहे त कणिक पोखे वरी वण पोखींदासीं, कणिक जो अघु किरी पवंदो, उनखां पोइ जेको आहे सो वरी मथे ते हथ हूंदा, वरी फुटनि में वरी छा थींदो त बारिशूं पवंदियूं शदीद, ऐं पोइ फुटनि जो अघु बि कोन थींदो ऐं असांजो फुटनि जो फ़सुलु बि तबाह थी वेंदो। नतीजे में असां नुक़सान में वेंदासीं। हिन क़िस्म जो फार्मिंग करणु इहा असांजे लाइ फ़ाइदेमंद आहे। मिसाल तौरु हाणे बारिश पइजी थी वञे त बरसीन खे कुझु न कंदी, बरसीम जेका आहे उहा हर क़ीमत ते उहा अञा बि सिहतमंद थींदी। हीअ असां लूसण कयो आहे त जीअं 12 महीना असां ॿकरियुनि जे लाइ साओ चारो उहो असां वटि मौजूदु हुजे। असांजी ॿी ज़मीन बि आहे, उते असां कणिक पोखी आहे त जीअं असां पंहिंजे ॿकरियुनि ऐं जेको वॾो माल ख़रीद कंदासीं त उन जे लाइ असां वटि अन्न मौजूदु हुजे, त जीअं ॾारो करे असां भूसो ऐं ॾारो वग़ैरह उन मां ठाहे, असां वटि पंहिंजूं मशीनूं आहिनि, असां चाइना खां घुरायूं आहिनि, जेके जिन मशीनुनि ते असां इहो कमु कंदा आहियूं, हिन जो चारो ठाहींदा आहियूं। तॾहिं त असां जेके नंढड़ियूं पठूं वठी आया हुआसीं, उहे 2 महीननि अंदरि उहे जवान थी वियूं आहिनि, उन मां 28 खां वधीक उहे पठूं जेके आहिनि उहे हाणे ॾुकियूं थी चुकियूं आहिनि। ऐं हमेशह जॾहिं बि माल ख़रीद कयो त उहो पठूं ख़रीद कयो, जवान पठूं 4 महीननि जूं, 5 महीननि जूं, 6 महीननि जूं। तव्हां उहे जवान पठूं ख़रीद कंदव त उहा तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद